वजीर आजम शहबाज शरीफ और पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी बीच में मुलाकात खत्म। बिलावल भुट्टो जरदारी चार्टर ऑफ डिमांड वजीर आजम के पेश करे जो वफाकी बजट पंजाब में सख्त खदशन जो इजहार वजीर आजम तरफा बिलावल भुट्टो जरदारी के खदशा खत्म कराने की खातरी जरिए जमलाहित चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी सिंध में तरक्याती मनसूबन लाए PSDP में वधीक फंड्स मुख्तस करण जो मुतालबो कयो। वजीर आजम शहबाज शरीफ तरफा पीपल्स पार्टी के वफद के साझांदे की दावत। पीपल्स पार्टी सियासी मामला ते थियण खां पहिरीं बजट जी हिमायत खां माज़रत करे छॾी। बजट 24 जून बदिरां 28 जून ते मंज़ूर कराइण जो फ़ैसिलो ज़रिए जो जमलाहित बजट जो पार्लियामेंट मां पास थियण बाद 1 जुलाई खां लागू थियण आईनी घुर्ज आहे। पार्लियामेंट 3 जून खां पहिरीं बजट पास न कई त हुकूमत ख़त्म समझी वेंदी। PTI वफाकी बजट के ठगीअ ते बदल करार ॾई छॾियो। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे मुखालिफ धुर अॻवान उमर अयूब जो जमलाहित वफाकी बजट अवामी पाकिस्तान जे मुस्तक़बिल ख़िलाफ़ आहे। बजट पेश थींदी आहे त ट्रांस बिल जा समूरा दस्तावेज़ हिते पेश करणा हूंदा आहिनि, पर हिते बजट दस्तावेज़ आया ई न आहिनि। रुगो नाणे वारे वसी तकरीर कई हीअ हुकूमत फारम 47 जी पैदावार आहे। गवादर में सदर आसिफ अली सरदारी जी सदारत हेठ बलूचिस्तान के सिक्योरिटी अमन बाबत इजलास वफाकी गृह वजीर मोहसिन नकवी वडो वजीर सरफराज बुगटी ऐं ॿियनि जी शिरकत। सदर मुमलिकत के सूबे की मजमूई सिक्योरिटी सूरत ते ब्रीफिंग ॾिनी वई। सदर आसिफ अली सरदारी जो चमड़ाहिद बलूचिस्तान में दहशतगर्दी जो असराइती तरीके से मुकाबलो करण लाइ प्रोसिक्यूशन के बेहतर बनाइण पवंदो। सूबे में काबिल ऐं बहादुर पुलिस एहलकार मुक़रर करण की जरूरत है। काबिल ऑफिसर सूबे में अमन की सूरत के बेहतर बनाइण में मददगार साबित थींदा। सुप्रीम कोर्ट इलेक्शन ट्रिब्यूनल जोड़ण वारो फ़ैसिलो मुअतल करण वारे इलेक्शन कमीशन की इस्तदा रद्द करे छॾी। लॉर्डर में जोड़ण लाइ मामलो 3 रुकनी कमेटी हवाले। पहिरीं लाहौर हाई कोर्ट सॼो चूंड अमल रोके छॾियो हो। छा इलेक्शन कमीशन के खत्म करे छॾियो? छा चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं चीफ जस्टिस हिक ॿिए सां मुलाक़ात नथा करे सघनि? छा हर शइ खे तकरारी बणाइण ज़रूरी आहे? चीफ जस्टिस ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर गॾु वेहनि हा त को हल निकिरी अचे हा। चीफ जस्टिस जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जा रिमार्क्स। चीफ जस्टिस वक्ती सदर यूसुफ रज़ा गिलानी तरफां जारी कयल सदारती ऑर्डिनेंस ते बि सवाल उथारिया। चयाईं ऑर्डिनेंस सां कम हलाइणो आहे त पोइ पार्लियामेंट खे बंदि करे छॾियो। ऑर्डिनेंस आणण पार्लियामेंट जी तौहीन आहे। वडे वजीर बादल शाह सिंध स्मार्ट सर्विलेंस सिस्टम S4 ऐं पुलिस हेल्थ इंश्योरेंस स्कीम जो इफ्तिताह करे छॾियो। संदसि सलाहियत सेफ्टी प्रोजेक्ट S4 हिकु वॾो अहम मनसूबो आहे जंहिंसां अमन अमान जी बहाली में मदद मिलंदी ऐं पुलिस जी कारकर्दगी ते बि हाकारी असर पवंदा। टेक्नोलॉजी खे इख्तियार करण ऐं उन जो वध खां वधि इस्तेमाल वक्त जी अहम ज़रूरत आहे। आर्टिफिशियल इंटेलिजेंस दौर जे नए चैलेंज खे मुंहुं ॾियण में अहम किरदार अदा करे थी। टेक्नोलॉजी जो वध खां वधि इस्तेमाल चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी जे नज़रिए जी अक्कासी करे थो। सिंध असेंबली में नए माली साल की बजट ते बहस जो पहिरियों ॾींहुं हुकूमती मेंबरनि तरफां बजट मिसाली करार मुखालिफ धुरंग नखरनि जी मटसटा करार ॾींदे बजट खे रद्द करे छॾियो। पीपल्स पार्टी MP यास्मीन शाह जी बि दबियल लफ़्ज़नि में बजट ते तनक़ीद। मुखालिफ धुर जे मेंबरनि जो चमड़ाहित बजट में हेल्थ सेक्टर लाइ जजी रक़म रखी आहे। हेल्थ सेक्टर जी कारकर्दगी ते सवालिया निशान आहे। वजीर आजम शहबाज शरीफ जी सलाहियत वज़ारत वावी में पाकिस्तान वॾी वोट खे मुंहुं ॾिनो। वोट सबब सभ खां घणी तबाही सिंध में थी। मुल्क खे $3 अरब जो नुक़सान थियो। जनेवा में डोनर्स कॉन्फ्रेंस दौरान आवाज़ उथारियोसीं। तरू के पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो सरदारी ऐं वफ़ाकी वज़ीर शहरी रहमान बि महिनत कई। बोर्ड खां पोइ वफ़ाकी सूबनि सां गॾिजी कोशिश कई ऐं बोर्ड मुतासिरनि लाइ $100 अरब रखिया। बोर्ड मुतासिर इलाइक़नि लाइ दोस्त मुल्कनि बि इमदाद फ़राहम कई। ईद खां पोइ पहिरियों कारोबारी ॾींहुं स्टॉक एक्सचेंज में ज़बरदस्त तेज़ी। इंडेक्स 78,000 जी हद पार करे वई। 100 इंडेक्स 1,379 पॉइंट्स इज़ाफ़े सां 78,802 पॉइंट्स ते बंद। सऊदी अरब में फोत थियल हाजियुनि जो अंग 922 थी वियो। 25 पाकिस्तानी भी शामिल। अक्सर फोतियूं गर्मी सबब थियूं। मज़हबी मामलनि वारी वज़ारत मौसूब 20 पाकिस्तानी हाजी मक्का मुकरमा शह मदीने चांदमना 3 इरफात में पाकिस्तानी मुस्तफला में
फोथिया तदफीन मक्के जे अरछरा कब्रिस्तान में जन्नतुल बकी में कई वई। पोथियल हाजन में 600 मिस्री ऐं 68 भारती शामिल। बडाणी बसा मियाणी थाने जद में पुलिस पिकेट ते हमलो, एक एहलकार शहीद ब जख्मी। लोहारी टोले गणपी पुलिस पिकेट ते काकरे फायरिंग कई। RRF जा 3 एहलकार जख्मी थिया। जख्मी पुलिस एहलकारन गुलाम मुस्तफा राजपर, सदाम हुसैन सियाल ऐं राजा खान राजपर के लाड़कानी ने वियो। जख्मी मां एक पुलिस एहलकार गुलाम मुस्तफा राजपर जख्म जा सून संदे फोती वियो। शहीद एहलकार बाणे इलाइके पडीदन में जनाज़ा नमाज़ बाद मीठी मां हवाले। जनाज़ा नमाज़ में SSP नुशरो फिरोज समेत इलाइके वासिन जी वडेन में शिरकत। जैकबाबाद में केस की हाजिरी ते वीदर चोंगल वासी पिजड़ा कतल। पुराने कॉलेज रोड पर साथ हथियारबंदन फायरिंग करे मुनीर पहोड़, हयात पहोड़ ऐं नसीर पहोड़ के कतल करे छो। बाकी जमीनी तकरार ता पेश अचण जा चोबोड़। बिरिया रोड पर साथ हथियारबंदन जी फायरिंग में नौशपान कतल, संदस माउ जख्मी। गोठ नसीर खान मरी में अड़स ञातल हथियारबंदन गोलियों हणी अरबाब रूही के कतल कयो। फारिग में मकतूल जी अमर शिनाज जख्मी थी पई। जख्मी औरत गणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल मुंतकिल। ठारूशाह भरसा कारेसाम हे तेरथा भाजाई कतल। गोठ बाटो भुरट में परवेसा भुट के गोलियों जो खाद बढ़ाए वियो। शहीद साफी नसरुल्ला गरानी कतल केस जवाबदार असगर लुंड 24 जून ताईं ॿीहर पुलिस हवाले। फरियादी धुर्जे वकील अदालत के आगाह कयो तो पुलिस जवाबदार बरकत लुंड ऐं अब्दुल्ला लुंड के गिरफ्तार नाहे करे सघी। सिर्फ गिरफ्तार जवाबदार जो रिमांड घुरे रही आहे। शहीद साफी जे वारसनि खे तहफ़ुज़ लाइ पुलिस ॾिनी वञे। सांगण में बासर पारा फसल जी भेलता डाचे जी डंग कपड़ बारे केस में गिरफ्तार 6 जवाबदार वधीक ॿिन्हीअ जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस गिरफ्तार जवाबदारन के अदालत में पेश करे वधीक रिमांड जी इस्तदा कई। जांच ऑफिसर अदालत के बुधाए तो पुलिस वाक़े जी जांच करे रही आहे। जवाबदारन वटा 2 कुआड़ियूं भत कई वई आहिनि। ॿिनि जवाबदारन ॾोह जो एतराफ़ करे वरितो आहे। गुलाम रसूल शहर खिलाफ को बि सबूत न मिली सघियो आहे। घोसपुर पुलिस जे मख्फी पुलिस एहलकार के बाज़ाब कराइण जी दावा। पुलिस मूजिब 21 ॾींहं अॻु लोहीपुल पुलिस पिकेट तां अणॼातल हथियारबंदन हथाक बाथियल एहलकार अली रज़ा लगारी के मुक़ाबले पादुरानी जे कचे वारे इलाइक़े मां बाज़ाब करायो वियो आहे। ऐं पोरे ते मज़दूर तबिके जे हक़नि लाइ चाखुणींदड़ समाज सुधारक करामत अली लाडाणो करे वियो। समाजी तंज़ीम पायलट जब्बार करामत अली रिगी अलालत पात कराची में दबदणी हवाले कयो। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह जो मज़दूर अफ़वाह जे लाडाणे ते दुख जो इज़हार।